इलेक्शन कमीशन नंढी चूंड में कामयाब थियल पीटीआई चेयरमैन इमरान खान जे 7 तकनि तां कामयाबीअ जो नोटिफिकेशन जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन इमरान खान पारां चूंडुनि ते आयल ख़र्चनि जा तफ़सील जमा कराइण बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी कयो। इमरान खान नंढी चूंड में NA 22 मर्दान, NA 24 4 NA 31 पिशावर, NA 108 फैसलाबाद, NA 118 ननकाना, NA 45 करम ऐं NA 239 कुरंगी ते कामयाब थियो हो। इमरान पार्लियामेंट में वापसी न पर मुल्क के डिफॉल्ट करण चाहे तो। इमरान के नायल थियण सां गॾु गिरफ़्तार थियण घुर्जे। घर वज़ीर राणा सनावला चयो आहे त नवाज़ शरीफ़ खां मौजूदा सूरतहाल बाबति रहनुमाई वठण लाइ लंडन आयो आहियां। पंजाब में चूंडुनि लाइ तयार आहियूं। मरियम नवाज़ जल्द ॾे वापसि ईंदी। महांगाई जो जवाब ॾियण आहे असांजी हुकूमत ख़त्म कई वई। हाणे मुल्क में कारोबार बंदि थी रहियो आहे। माण्हू बेरोज़गार थी रहिया आहिनि। पैसो मुल्क में अचण बदिरां ॿाहिरि वञी रहियो आहे। हुक्मरान कुझु हफ़्तनि में भॼण वारा आहिनि। असांखे भॼण न ॾींदासीं। पीटीआई अॻवान शौकत तरीन चयो आहे त हुक्मराननि मईशत खे तबाह करे छॾियो आहे। जमायत इस्लामी हिकु भेरो ॿीहर कराची में मकानी चूंडुनि जे नतीजनि ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। हाफ़िज़ नईमुल रहमान चयो आहे त सिंध हुकूमत अवाम खे अख़्तियार नथी ॾियणु चाहे। असांखे कराची में मकानी चूंडुनि जे नतीजनि ते ख़दशा आहिनि। 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं नतीजनि वारो मामिलो हल नाहे थियो। पीपल्स पार्टी जमायत इस्लामी जे ख़दशनि खे रद्द करे छॾियो। लाॻापियल फोरम सां राब्तो करण जो मशवरो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त मुल्क जी तबाहीअ जी ज़िम्मेवार तहरीक इंसाफ़ आहे। कराचीअ में अहिड़ो माहौल पैदा न कयो वञे जंहिंजो पीटीआई वारनि खे फ़ाइदो थिए। हाफ़िज़ नईमुर रहमान ऐं जमायत इस्लामी खे सबर जो मुज़ाहिरो करणु घुर्जे। असां ते लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। जमायत इस्लामी जो रवैयो दुरुस्त न आहे। हिक तक ते ॿीहर ॻणप थी त जमायत इस्लामी छिकताण पैदा कई। पाकिस्तान ऐं रूस विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर इस्लामाबाद में जारी। एजेंडा में रूस खां सस्तो पेट्रोल ऐं डीज़ल जी ख़रीदारी शामिल। तवानाई तजारत, ज़राअत ऐं सनअती सहकार ते अॼु ॻाल्हियूं जारी रहंदियूं। पाकिस्तान स्ट्रीम गैस पाइप लाइन जे तामीरी मामलनि खे हतमी शक्ल ॾींदो। इस्लामाबाद हाईकोर्ट में तोशाखाना केस जी ॿुधणी। इमरान खान जे फ़ैसिले ख़िलाफ़ पिटीशन वापसि वठण वारी दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो आहे त तोशाखाना केस ते ॿी धुर खे बि कुझु एतिराज़ आहिनि। उन्हनि खे बि ॿुधंदासीं। इस्लामाबाद हाईकोर्ट पीटीआई अॻवान शहबाज गिल पारां स्पेशल प्रोसिक्यूटर खे कम खां रोकण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अञा ट्रायल शुरू थियो आहे। फर्दे जुर्म बि लागू नाहे थियो। शाहिदनि जो मरहलो बि अचणो आहे। दरख़्वास्त ते फ़ैसिलो जल्द कंदासीं। स्टेट बैंक कमर्शियल बैंक्स खे रजिस्टर मस्जिदनि जा बैंक अकाउंट खोलण जी हिदायत करे छॾी। स्टेट बैंक चयो आहे त रजिस्टर मस्जिदनि जा अकाउंट्स खोलिया वञनि। जेके मस्जिदूं रजिस्टर न आहिनि उन्हनि खे रजिस्टर थियण जो मशवरो ॾिनो वञे। गैर सरकारी ऐं बिना नफ़े वारनि तंज़ीमुनि जा बि अकाउंट्स खोलिया वञनि। सिंध जो अटो ऐं कणक बलोचिस्तान स्मगल करण जे इल्ज़ाम हेठि खुराक खाते लाड़काणे जे डिप्टी डायरेक्टर समेत 3 अमलदार मुअतल। डिप्टी डायरेक्टर करीबुल्लाह सुमरो, जैकाबाद जे DFC काज़ी रफ़ीक ऐं फूड सुपरवाइज़र गुलाम मुस्तफ़ा खे मुअतल कयो वियो। अमलदारनि ख़िलाफ़ वधीक जांच जारी।
कराची में क्यामाड़ीअ जे डीसी ऑफिस ते हमले जो केस पीटीआई अखबार अली ज़ैदी बिलाल गफ़ार समेत 200 ॼणनि ते दाख़िल। केस में हमले, फायरिंग, भञटा, हंगामे ऐं फुर लुट जा कलम शामिल कया विया। गुज़िरियल ॾींहुं डीआरओ क्यामाड़ीअ जी ऑफिस में एहतजाज दौरान पीटीआई कारकुन रिटर्निंग ऑफिसर ते हमलो ऐं पथराव कयो हो। मुल्क में थधि जी लहर बरक़रार। बलोचिस्तान समेत मुल्क जे मथां इलाइक़नि में बर्फ़बारी ऐं बरसात जारी। बलोचिस्तान जे ज़ियारत पशीन, मुस्लिम बाग समेत ॿियनि इलाइक़नि में बर्फ़बारी सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। पीडीएमए ऐं मोटरवे पुलिस तरफ़ां मुख़्तलिफ़ रस्तनि तां बर्फ़ हटाइण जो कमु जारी। माण्हुनि खे गैर ज़रूरी सफ़र न करण जी हिदायत। सिंध में भी थधि जो ज़ोर बरक़रार। खैरपुर, कंधरा, मदेजी, मियां साहब, गाजी खावड़ ऐं ॿियनि शहरनि में हल्की बरसात। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पारो बि ॼमण लॻो। बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग माण्हुनि जा अहंज वधाए छॾिया। रध पचा में सख़्त ॾुखियायूं। थधि सबबि बसर, टमाटे, मिर्च, गोभी, गिदरे जा फसल सड़ण लॻा। मलेर जे दाऊद चौरंगी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। पुलिस मूजिबि दाऊद चौरंगी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नौजवान जी सुञाणप अताउल्लाह जे नाले सां थी आहे। नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खैरपुर भरिसां ॻोठ अमीर बख़्श कांधड़ो मां अगवा थियल नौजवान राहिब कांधड़ो बाज़ियाब न थियो। वारसनि जो एहतजाज। मुज़ाहिरीन चयो त कार में सवार हथियारबंद राहिब कांधड़ो खे अगवा करे विया। 2 ॾींहं गुज़रण बावजूद संदसि पतो नाहे पइजी सघियो। पुलिस केस बि दाख़िल न करे रही आहे। ठारूशाह में वापटा जी इम्कानी निजकारी ख़िलाफ़ मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त वापटा जी निजकारी वारे फ़ैसिले खे वापसि वरितो वञे। न्यूज़ीलैंड के वज़ीर-ए-आज़म जैसिंडा ऑर्डन उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। जैसिंडा ऑर्डन आख़िरी ख़िताब में चयो आहे त मुंहिंजे उहिदे छॾण जो वक़्तु अची वियो आहे। उमीद आहे त न्यूज़ीलैंड जो मुहबत ऐं मज़बूतीअ वारो सफ़र जारी रहंदो। न्यूज़ीलैंड में हलंदड़ साल अक्टूबर में नयूं चूंडूं थींदियूं। ऐं पाकिस्तान वुमेन क्रिकेट टीम वनडे मैच खटण लाइ ऐं खेॾण लाइ सिडनी पहुची वई। क़ौमी वुमेन टीम सुभाणे प्रैक्टिस कंदी। सीरीज़ में मेज़बान ऑस्ट्रेलिया खे ॿुड़ी जी भेट में 2 मैचेस जी वाज़ह बरतरी हासिल। वाइट वॉश खां बचण लाइ पाकिस्तानी वुमेन क्रिकेट टीम खे आख़िरी मैच खटणी पवंदी।